हैदराबाद में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 3 लाश हथ आया आहिनि। रेस्क्यू टीम जो चवणु आहे त उसड़ी वेझो फुलेली केनाल मां हिकु अणॼातल औरत जो लाश हथ आयो आहे। रेस्क्यू अमलदारनि मूजिबि घांघरा मोरी मां बि हिकु अणॼातल शख़्स जो लाश मिलियो आहे। रेस्क्यू टीम जो चवणु आहे त टियों लाश टंडो मीर महमूद वारे इलाइक़े में सेवरेज नाले मां हथ आयो आहे। रेस्क्यू टीम मूजिबि कानूनी कार्रवाई लाइ लाश सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾिया आहिनि। हैदराबाद में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 3 लाश हथ आया आहिनि। रेस्क्यू टीम जो चवणु आहे त हूसड़ी वेझो फुलेली केनाल मां हिकु अणॼातल औरत जो लाश हथ आयो आहे। रेस्क्यू अमलदारनि मूजिबि घांघरा मोरी मां बि हिकु अणॼातल शख़्स जो लाश मिलियो आहे। रेस्क्यू टीम जो चवणु आहे त टियों लाश टंडे मीर महमूद वारे इलाइक़े में सेवरेज नाले मां हथ आयो आहे। रेस्क्यू टीम मूजिबि कानूनी कार्रवाई लाइ लाश सिविल अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। हैदराबाद में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 3 लाश हथ आया आहिनि। रेस्क्यू टीम जो चवणु आहे त हूसड़ी वेझो फुलेली केनाल मां हिकु अणॼातल औरत जो लाश हथ आयो आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे हैदराबाद में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर फिरोज़ बबर सां। फिरोज़, आगाही ॾिजो, हे ॿुधाए पियो वञे त हैदराबाद में 3 लाश हथ आया आहिनि, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल निदा, हैदराबाद में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 3 लाश हथ आया आहिनि ऐं रेस्क्यू अमले मूजिबि मिलियल लाशुनि में औरत जी लाश पिणु शामिल आहे। उसड़ी वेझो फुलेली केनाल मां हिकु नामालूम औरत जो लाश हथ आयो आहे, जंहिं ते घांघरा मोरी मां हिकु नामालूम शख़्स जो हथ आयो आहे। रेस्क्यू अमले जो वधीक चवणु आहे त टियों लाश जेको टंडे मीर महमूद वारे इलाइक़े में सेवरेज नाले मां हथ आयो आहे। कानूनी कार्रवाई लाइ लाशुनि खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो आहे। रेस्क्यू अमले जो इहो बि चवणु आहे त लाॻापियल पुलिस जेका अधुनि जी उहा मामले जी जांच पिणु करे रही आहे। फिरोज़, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।